उमरकोट में मरहूम हाजी सैयद अली मर्दान शाह की याद में डिस्ट्रिक्ट एंड ऑल सिंध क्रिकेट टूर्नामेंट में एवार्ड तकरीब थी, जिते मुख़्तलिफ़ शख्सियतुनि ऑफिसरनि खे एवार्ड ॾिना विया, जंहिंमें MPA सैयद अमीर अली शाह, सेक्रेटरी स्पोर्ट्स अब्दुल अलीम लाशारी, हाजी मोहम्मद बकाप अली, सैयद सरफराज अली शाह, साजिद अली शाह, असद अली भुरगड़ी समेत केतिरनि खे नामवर समाज सुधारक सदर रहमदानी क्रिकेट अकेडमी रसूल बख्श रहमदानी हुसन कारकर्दगी जो एवार्ड ॾिनो। रसूल बख्श रहमदानी चयो त मरहूम हाजी सैयद अली मर्दान शाह खे सिंध जी अवाम में वॾी इज़त हासिल आहे, जंहिं करे केतिरनि ग़रीबनि खे मुफ़्त इलाज, खुराक, कंबल ऐं नौकरियूं फ़राहम कयूं। जॾहिं त रसूल बख्श रहमदानी सेनेटर निसार अमन खोड़ो सां मुलाक़ात कई ऐं उन मौक़े ते सेनेटर निसार अमन खोड़ो सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट खे रहमदानी क्रिकेट अकेडमी जा मसइला जल्द हल करण लाइ हिदायतूं ॾिनियूं। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।